द सिंधुवर्ल्ड.com की पेशकश। उमिरि जे चौथे दौर में अजब वाक़ियो थियो आहे। उमिरि जे चौथे दौर में अजब वाक़ियो थियो आहे। पुरखनि जो वरिसो सिंधी ॿोली मूंखे मिली आहे। मुंहिंजो देवनागरी में लिखियलु पढ़ी केतिरा ई विचोली उमिरि वारा ऐं बुज़ुर्ग सिंधी इहो चवनि था। साहनि जी पछाड़ी चवे पोयनि पसाहनि ते भाषा आहे। साहनि जी पछाड़ी चवे पोयनि पसाहनि ते भाषा आहे। कुर्ब जीजल ॿोलीअ जो चाहे घणो देर सां मिली आहे। न तमन्ना न आस का हुई न का सोच बि जंहिंजी, न तमन्ना न आस का हुई न का सोच बि जंहिंजी, सामाजिक रुतबो सुञाणप मुंहिंजी मिली वई आहे। सिंधी देवनागरी लिखण जे करे घटि में घटि सोशल मीडिया ते मां मशहूरु थी वियो आहियां। अश्क भरियल मुंहिंजे नेणनि जो कजो कुझु त ख़्यालु, मिली ता उमिरि ॻोल्हा वारी ख़ुशी आज़ादु सिट लॻे आहे। अश्क भरियल मुंहिंजे नेणनि जो कजो कुझु त ख़्यालु, मिली ता उमिरि ॻोल्हा वारी ख़ुशी आज़ादु सिट लॻे आहे। उमिरि जे चौथे दौर में अजब वाक़ियो थियो आहे। पुरखनि जो वरिसो सिंधी ॿोली मूंखे मिली आहे। सिंधी ॿोली मूंखे मिली आहे। मां SP सर, गांधी नगर, कोल्हापुर।